सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे साहब का पहिरी उन्हनि खे जनम ॾिनो। असांजो जनम थियो, पोइ जनम खां बाद असांजो जीवन थियो, असांजी ज़िंदगी थी। ज़िंदगी असां सभिनी खे पतो आहे नाटिका। केरु किथां आयो कोई पतो कोन्हे, कोई किथे वियो कोई पतो कोन्हे, कुझु ख़बर कोन्हे छा थींदो। न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं, लेकिन उन फिल्म वांगुरु एॾा अटकियलूं जो ज़िंदगी मौत जो सवाल हूंदो। हर हिकु घड़ी, हर हिकु चीज़, हर हिकु पल पल ते असां सभु में खोयल हूं, जेतिरा बि आहियूं। ऐं इन करे त जीअं असां उन पंहिंजे जीवन खे बहितर अंदाज़ ॾेई सघूं, इन करे सभ खां पहिरीं असांजो जनम थियो। हाणे जनम खां बाद जनम असांखे पंहिंजे कर्मनि सां मिलियो, मालिक जी रहमत सां मिलियो, असां इंसान थी करे आयासीं। जनम खां बाद असांजे जीवन जी शुरूआत थी, असांजी ज़िंदगी जी शुरूआत थी। ज़िंदगी में हाणे असांखे ज्ञान मिलियो, समझ मिलियो त इहो आहे पूरो स्टेज, आहे ड्रामो, आहे फिल्म, आहे नाटक, लेकिन उनखे असांखे निभाइणो आहे। छाकाणि त हाणे हिते असां सभु कर्म जे चक्कर में अची विया आहियूं। असांखे सभु पंहिंजे कर्म जी ॾिणा लेणी पूरी करणी आहे। इन करे असांखे दिलि सां क़बूल करे वरितोसीं, सभिनी रिश्तनि खे, नातनि खे, सभिनी खे, भई जेको बि आहे असां पंहिंजी पूरी कयूं। असांखे पतो आहे कोई असांखे ॾियणु आयो आहे, कोई वठणु आयो आहे। पोइ उते असांखे इहो ज्ञान समझ असांखे मिली। हाणे असांखे पंहिंजी ॾिणा लेणी त पूरी करणी आहे। हाणे उते जेको असांखे घर सां प्यारु हूंदो आहे, मोहबत हूंदी आहे, उनजे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे त हाणे इहा जेका ॾियण लेणी आहे उहा बजाए असां हिकिड़ो क्रोध या अशांति में भरिजी करे उनखे अञा कर्मनि खे कुझु वधीक वधायूं। हाणे असांखे प्यार ऐं मोहबत सां निभायूं, बर्दाश्त कयूं। छाकाणि जेकॾहिं कोई सही आहे बि सही, असां जेको कयो आहे ठीकु आहे, उनजो फल ॾियणु आयो आहे, असां ख़ुशि आहियूं। जेकॾहिं कंहिंजो ग़लति वहिंवार आहे बि सही, त असांखे पतो आहे अॻु में कंहिंखे ॾुखाए आया आहियूं, हाणे बदिलो वठणु आयो आहे, भई ठीकु आहे, बसि थोरे वक़्त लाइ शांती। इहा चीज़ असांखे शांति कंदी। या जेको आयो आहे पंहिंजो हिसाबु चुकाइणु आयो आहे, ठीकु आहे, मुंहिंजी कई आहे न, ठीकु आहे, उनखे बहितर अंदाज़ सां निभायूं। हाणे इहो थियो असांजो हिसाबु किताबु। हाणे जॾहिं सुकून ऐं शांति असांखे निभाइणो ई आहे, त पोइ असां जॾहिं घर जो रोल थो शुरू थिए पूरो। हाणे जेको असां कुझु कयो त आहे, असांखो थियो त आहे, लेकिन असांखे सुकून ऐं शांति सां निभायूं। उते थोरो ज्ञान ऐं विज्ञान जी ॻाल्हि ईंदी, मां उते नथो वञां। साइंस और धर्म जी ॻाल्हि ईंदी, उहा वरी लंबो हिकिड़ो ॿी चीज़ आहे करे ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं, उहा वरी अलॻि चीज़ थी वेंदी। उनखे मां थोरो कटियां थो, धर्म ऐं साइंस खे, उहा अलॻि चीज़ आहे, ज्ञान ऐं विज्ञान खे। उते थी त हाणे उनखे बहितर कीअं करूं। कई त असांजी थी वई आहे, हाणे असां उन कई खे कटियूं कीअं बहितर अंदाज़ सां। पोइ उते असांजी थींदी आहे घर जी शुरूआत। इहे घर जी शुरूआत असां जॾहिं कंदा आहियूं, असांजो जनम बि घर में थियो, असांजो जीवन बि घर सां वास्तो रखंदो आहे। ऐं इहो असांजो घर ई हूंदो आहे, असांजो जनम बि घर सां वास्तो रखंदो आहे, असांजो जीवन ज़िंदगी बि घर सां वास्तो रखंदी आहे। ऐं ज़िंदगी सां गॾु
जीवन ऐं मौत उहे बि घर सां वास्तो रखंदो आहे। भई उन घर में असां ख़ुशफ़हमी सां बहितर अंदाज़ सां जीऊं था या घड़ी घड़ी मरूं था, इहो बि घणो असांजे घर सां वास्तो रखंदो आहे। घर में असां जी करे जीअंदा आहियूं या मरी मरी करे जीअंदा आहियूं, इहो असांखे घर पंहिंजो ॾेखारींदो आहे हर रोज़। असां घर में ज़िंदा आहियूं या मुआलो, असांखे घर में पतो पवंदो आहे। मरदो हिकु जॻह आहे, माण्हू हिकु दफ़ो आहे, पर घर असांखे घड़ी घड़ी मारींदो बि आहे, घड़ी घड़ी असांखे ख़ुशियूं बि ॾींदो, असांखे जीआईंदो बि आहे। तंहिंजे करे असां जीअं पंहिंजे घर खे बहितर कयूं, उन सॼे कर्मनि खे बहितर अंदाज़ सां अॻिते वधायूं। अहिड़ो कयूं भई जेके ॾियण आया नी उन्हनि जो बि थैंक्स असां शुक्रियो कयूं, यार तव्हांजी महिरबानी। जेके असां वठण आया नी उहे बि असांखे पतो आहे पंहिंजा कर्म वठण आया नी, लेकिन असां पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं, यार उन्हनि जी बि महिरबानी कई त असांजी आहे, भई ठीकु आहे, बाक़ी पंहिंजो हिसाबु वठण आया आहिनि। तंहिंजे करे पोइ पंहिंजो हिसाबु चुकंदो करणु, जेको इहा ऐलानो असांजो पई वरदा पिया नी, असां पंहिंजे जेको ॾियणो आहे उन खां त जान छो दी, हलो पंहिंजो वरदा पिया नी, तंहिंखे असां उनखे ख़ुशी ख़ुशी सां ॾियो। जॾहिं असां पंहिंजो कर्ज़ु ख़ुशी ख़ुशी सां पे करणु शुरू कंदा आहियूं त साम्हूं वारो जहिड़ो हुजे थधो थियणु शुरू थी वेंदो आहे। ठीकु आहे, जेको कमाए थो मूंखे ॾिए थो, जेको बि हले थो मूंखे ॾिए थो, आहिस्ते आहिस्ते जो की शांती अची वेंदी आहे। चवंदा यार ठीकु आहे, जेको ॾिए, पोइ आहिस्ते आहिस्ते वरी जीअं थधो थींदो वेंदो, चवंदा यार जंहिं महिल वणे ई ॾिए, पोइ कंहिं महिल चवंदो मां छॾियो, मां पंहिंजो पाण ॻाल्हि बणिजणु शुरू थी वेंदी आहे। जेको बि आहे जॾहिं नियत सां ॾियणु शुरू कबो आहे, पोइ ॻाल्हि बणिजणु शुरू थी वेंदी आहे। त साॻे नमूने असांजे घर जी शुरूआति थींदी आहे। असांजे कर्मनि जो वास्तो घर सां आहे, असांजी ॾियणा लेणी घर सां आहे, ज़्यादातर असांजे पंहिंजे पाण जे माहौल में आहे। ऐं इन करे पोइ असां जॾहिं घर जी शुरूआति कंदा आहियूं कंहिं न कंहिं धर्म कार्य सां, छाकाणि त पोइ धर्म हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे, आशीर्वाद रहमत चङी हालत हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जेका असांखे सभिनी कर्मनि खां कढाईंदी आहे, असांजे जीवन खे बदिलाईंदी आहे, असांजी ज़िंदगी खे पोइ असांखे बदिलाए करे चङे रस्ते ते आणींदी आहे। इन करे जॾहिं असां घर जी शुरूआति कंदा आहियूं, कोई पूजा, कोई पाठ, कोई हवन, कोई यज्ञ, कोई मालिक जो सिमरन, कोई धन, कोई जाप, कोई सत्संग, कंहिं बहितर अंदाज सां। ऐं बहितर अंदाज जो मक़सदु इहो न हूंदो आहे, उन बहितर अंदाज जे पोइ मक़सदु हाणे असांखे पंहिंजे जीवन खे बदिलाइणो आहे। छाकाणि पोइ जॾहिं असां घर बणायोसीं त पोइ असांजी वरी सोच ऐं अमल उहे ॿई बदिलबा आहिनि, बदिलाए सघनि था। ऐं जेके हिसाब ॾियण वठण वारी असांजी औलाद आहे या ॿिया आहे, उन्हनि सभिनी खे बदिलाइण जी बि सागर रखनि था। मालिक एतिरी इंसान खे शक्ति ॾिनी आहे।